अवांखे आगाही ॾींदा हलूं हैदराबाद मां दादू जी यूसी पको सीता रोड के हार्ड एरिया में शामिल न करण खिलाफ दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी एजुकेशन सेक्रेटरी डीसी दादू ऐं डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अपडेट हैदराबाद में दादू जे यूसी पको सीता के हार्ड एरिया में शामिल न करण खिलाफ दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी एजुकेशन सेक्रेटरी डीसी दादू ऐं डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन के नोटिस जारी करे छॾिया आहिनि, जॾहिं त जवाब दाखिल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चना खान जी। नसीर, आगाही ॾिजो। जी बिल्कुल, दादू जी यूसी है पको सीता के हार्ड एरिया में शामिल न करण खिलाफ दाखिल दरख्वास्त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी तैलीम डीसी दादू और डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन के नोटिस जारी जवाब तलब करे वरितो आहे। उम्मीदवार है सोहेल काशकेली, सदाम फराज और बिन पंहिंजे वकील नसीर समूह मार्फत दरख्वास्त दाखिल कराई हुई, जंहिंमें मौक़ुफ़ अख्तियार कयो हो त तैलीम खाते हर साल बोर्ड में मुतासिर थींदड़ असां यूसी पको सीता के हार्ड एरिया में शामिल न आहे कयो। असां यूसी की नज़रअंदाज करे मुरीद लाखेर बालिशा ऐं बिन यूसिन जा नाला हार्ड एरिया में शामिल कया आहिनि, जेके मुतासिरीन आहिनि। यूसी के हार्ड एरिया में शामिल करे 30 खां वधीक मार्कूं सां जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे पास कयो वञे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी तैलीम ऐं डीसी दादू समेत समूरनि लाॻापियल अमलदारनि खे नोटिस तारीख़ ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी ठीक है नसीर, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।